धरती हज़ारें साल गर्दिश कंदी आहे, तंहिंखां पोइ मिट्टीअ मां कंहिं अज़ीम गुलूकार जी तकलीफ़ थींदी आहे। अहिड़ो ई सुरीलो रागी जंहिंजो जनम साईं राशिद मोराई जे जनम होवे वारे शहर मोरे में थियो। दोस्तों, जलाल चांडे खां पोइ सिंध में ॿिए नंबर ते गुलशेर तीवणे खे इख़्तियारी चपड़ी जो बादशाह सॾियो वेंदो हुयो, पर बदकिस्मती सां सिंध जो सुरीलो रागी पंहिंजी मुंद खां अॻु हिन रियासत फ़ौजियुनि जी गोलियुनि जो खाज बणिजी वियो। दोस्तों, ॿुधायो वेंदो आहे त हिकु दफ़ो गुलशेर प्रोग्राम तां वापसि अची रहियो हुयो ऐं वाट ते फ़ौजियुनि अची गाॾी बीहारी ऐं चयऊं त पंहिंजो शनाख़्ती कार्ड ॾेखारियो। तंहिं ते गुलशेर तीवणे चयो त मूं वटि हिन वक़्तु शनाख़्ती कार्ड नाहे। त फ़ौजियुनि वरी चयो त केरु आहियो? त गुलशेर तीवणे जवाबु ॾिनो त ज़ाहिरी आहे, मूंखे सिंधी टोपी पातल आहे त आउं सिंधी आहियां। फ़ौजियुनि हिन खे शहीद करे छॾियो।